दोस्तों हिकिड़ो माण्हू कंहिं झंग मां गुज़री रहियो हुयो त उन जी नज़र हिक शींहं ते पई। हुन छा कयो जो पंहिंजी जान बचाइण जे लाइ हिकिड़े वण ते चढ़ी वियो ऐं टारीअ ते वेही रहियो। शींहं बि वण जे हेठां अची वेही रहियो, इहो सोचींदे त जॾहिं ही माण्हू हेठि लहंदो त हिन खे मां खाई छॾींदुसि। ओचितो ॿ कुआ अची विया, हिकिड़ो कारो कुओ ऐं ॿियो अछो कुओ। उहे ॿई गॾिजी उन टारीअ खे खाइण शुरू था कनि। उहो माण्हू उन्हनि कुअनि खे ॾिसी रहियो हुयो जेकी आहिस्ते आहिस्ते टारीअ खे कुतरे रहिया हुआ। आख़िरकार कुअनि टारी कटे छॾी ऐं उहो माण्हू हेठि अची किरियो ऐं शींहं उन खे चीरे फाड़े छॾियो। दोस्तों हिन कहाणीअ मां असांखे इहो सबक़ थो मिले त अछो कुओ ॾींहुं हुयो ऐं कारो कुओ राति, ऐं इहो शींहं मौत आहे जेको इंतज़ार में आहे, ऐं उहो टारीअ ते वेहंदड़ माण्हू असीं आहियूं जेकी ग़फ़लत में वेठा आहियूं, न ॾींहं जी परवाह था करियूं ऐं न राति जी। आख़िरकार मौत ईंदो ऐं असांखे वठी वेंदो, पोइ असां वटि उन वक़्तु पछताइण खां सवाइ कुझु बि न हूंदो। तंहिं करे भाइरो ऐं भेनरो, पंहिंजी ग़फ़लत मां जागो, पंहिंजा सजदा सिधा करियो, नमाज़ क़ाइम करियो, छो त ज़िंदगी हिकु वॾो धोखो आहे ऐं मौत हिकिड़ी हक़ीक़त आहे। जेकॾहिं तव्हां हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो पसंदि आई त शेयर बि कजो।